अल्लाह जो तमाम वॾो कामिल वली हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह वॾो आलिम ऐं ज़ाहिदो संदन वालिदा मोहतरमा हज़रत बीबी उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी ख़ादमा हुई। जॾहिं वालिदा कम में रुधल हूंदी हुई तो उम्मुल मोमिनीन उम्मे सलमा खे गोद में खणी पंहिंजो खीर पीआरी हुई। ॻाल्हि था कनि त जॾहिं पाण पैदा थिया हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़िदमत में खणी आया। हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त ख़ूबसूरतीअ जे लिहाज़ खां हिन जो नालो हसन रखियो वञे। पंहिंजी वालिदा मोहतरमा खां अलावा उम्मुल मोमिनीन खे बि हसन बसरीअ जी परवरिश जो ख़्यालु रहंदो ऐं सदाईं इहा दुआ फरमाईंदी हुई त अल्लाह साईं तूं हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खे मोमिननि जो अॻुवान बणा। उम्मुल मोमिनीन जी दुआ सबबु पाण 130 असहाबनि जो ज़मानो ॾिठऊं। ख्वाजा साहब खे हज़रत इमाम हसन इब्न अली रज़ियल्लाहु ताला अन्हु करमल्ला वजो जन सां ॾाढी मोहबत हुई ऐं इल्म में उन जा शागिर्द हुआ। लेकिन किताब तोहफ़ा में लिखियलु आहे त पाण हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जा मुरीद आहिनि ऐं दरवेशी जी विलायत जी खान ई हासिलु कयऊं।